पियो जग में गुलाम नबी मिस्कीन जूं हुयूं दीदूं बई दग में जे तीर सगाग में मता पिरह फुटी खां पोइ अचनि लथा लज पालज सदके लथा लज पालज सदके सोने कलंदर लालज सदके सोने कलंदर लालज सदके मिठे दस्तगीर दिए कयो मन माल को आणई मुखे कयो साईं मन माल को आणई पियो फुटी खां पोइ तबे कुर्ब सदन काफी कॾहिं बिन कया सजण मूंसां वादे खिलाफी ईंदा पकन आया चवण आना हक न इंसाफ़ी अची महेसर माफ़ी मूंखे ॾींदा हर कॾो हदीए चयो मन मालिक आणई मूंखे चयो मन मालिक आणई पिरह फुटिया अॼु पाण ई ॼाणई पिरह फुटिया अॼु पाण ई ॼाणई पिरह फुटिया अॼु पाण ई ॼाणई मिठे दस्तगीर दिए परदेसिया पगदार खातर परदेसिया पगदार खातर जान बखोड़ करोड़ पर मुझो जान बदिया जोतियां हुदो हलंदड़ दौर में होतन कहजो हीअ गुलाम नबी चाहे भला को कीअं चवे को कीअं तलब सां जीती अथी हिक ॿिए सां वधंदी वञे परदेसिया पगदार खातर परदेसिया पगदार खातर हिते यको मुझे यार खातर हिते यको मुझे यार खातर हिते यको मुझे यार खातर मिठी कलाबाची गुदेद पंजे मिठे दस्तगीर दिए सबिल कैसे जो सजायो तम सबिल कैसे जो बिछायो तम सबिल कैसे जो बिछायो शुक्राने जा शेर बिगायो शुक्राने जा शेर बिगायो शुक्राने जा शेर बिगायो मिठी कलाबाची गुदेद पंजे मिठे दस्तगीर दिए हले पोहुका मजे पोया दिया हले पोहुका फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे जरिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 030034